अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सना गुल ॾिसी रहिया हो न्यू मैरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया जुडो में रिपोर्ट आदिल अली कमरानी जी। गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जुडो में अॼु SMC मेंबर काउंसलर जावेद ज़फ़र क़ाइम ख़ानी, हेडमास्टर शौकत अली क़ाइम ख़ानी जी निगरानी में 6 खां 8 ताईं मुफ़्त किताबूं तक़सीम कयूं वयूं। उन मौके ते वाइस प्रिंसिपल महमूद रोशन, मोहम्मद हसन क़ाइम ख़ानी ऐं सर खलील बुरगड़ी भी मौजूद हुआ। हेडमास्टर शौकत अली क़ाइम ख़ानी जंहिं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त किताबूं जाम घटि मिलियूं आहिनि, तक़रीबन 60% शार्ट आहिनि। उर्दू मीडियम ऐं इंग्लिश मीडियम जो 7-8 जो को किताब कोन्हे मिलियो। कंप्यूटर जो भी को किताब कोन्हे मिलियो। बाला ऑफिसरनि खे गुज़ारिश आहे त किताबुनि जी शॉर्टेज खे ॾिसी फ़ौरन किताब मोकिले ॾियनि, तालीम खे बरक़रार रखियो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मैरान न्यूज़।